रहे प्रेम रहे त आनंद ही आनंद। संतोष में ही आनंद आ, संतोषी सदा सुखी। बाबा जन कथा ॿुधाई न त हिकिड़ो सेठ जी ॾाढो चिंता पियो करे, सर खे पकड़े बीठो। मुनीम साहब आया, चवण लगा सेठ जी ॾाढो परेशान आयो। हा भाई कहिड़ी चिंता अथव? धन त बढ़िया हले तो, धंधो वापार त बढ़िया तो हले, कोई कमी कोन्हे थी, काई कमी ना आहे। एॾो धन वापार आहे, एॾो धंधो आहे कि 9 पीढ़ियूं वेही करे खाईंदियूं, पोइ चिंता में छो वेठा आहियो? शरीर में कोई बीमारी अथव? न। कोई गुजारे आहे? न। ॿी कोई अशुभ सूचना? कुछ न। त चिंता छाजी अथव? जी चिंता इन जी आहे त 10 पीढ़ी छा खाईंदी। ॿुधो था भाऊ गंगारा, छाजी चिंता आहे? 10 पीढ़ी छा खाईंदी। उन जा मित्र समझी विया कि हिनखे तृष्णा जी बीमारी पई आहे। जहिड़ी दवा तहिड़ो वैद्य, हिन जी बीमारी ते लहण वारी न आहे, दवाउनि सां न लहंदी। चयूंसि बगल में महात्मा जो आश्रम अथव, उन्हनि खां आशीर्वाद वठी अचो, उहे तव्हांखे अहिड़ी युक्ति ॿुधाईंदा कि तव्हांजी चिंता दूर थी वेंदी। अच्छा सच? हा हा। त उन सेठ चई संतन वटि वञा त ख़ाली हथ कीअं वञा। हिकिड़ी टोकरीअ में फल फ्रूट खई, फल फ्रूट खणी करे ऐं वॾी टोकरी ठाहे बढ़िया नंढी खणी करे हलियो ऐं संतन खे अची करे मथो टेकी। चई बाबा मां ॾाढो दुखी आहियां, मूंखे ॾाढी चिंता थी पई आहे, ॾाढी वॾी चिंता आहे, तव्हां कृपा करे मूंखे कोई ज्ञान जो राह ॾेखारियो त चिंता दूर थिए। अच्छा अच्छा ज़रूर तव्हांजी चिंता दूर थींदी, मुंहिंजा प्रभु कंदा। वियो हिते, ॿुधायो कहिड़ी चिंता अथव? हा बाबा हे पहिरियों प्रसाद स्वीकार कयो। टोकरी खणी आयो फलनि जी। त जीअं टोकरी रखियईं त संत उहे एक भुक्त हुया, यानी हिकु समय भोजन कंदा हुआ ऐं चयूं न अॼु जो मां भोजन करे वरितो आहे, अॼु जो भोजन करे वरितो आहे, ॾिस फल पिया आहिनि, अॼु मूंखे ज़रूरत न आहे, इहा टोकरी तूं ॿाहिरि खणी वञ, ग़रीबनि खे विराए छॾ। मतिलब जी अॼु जेको भोजन करणो करे वरितो आहे, कुझु फल पिया आहिनि राति जे लाइ बि, त अॼु जी मूंखे ज़रूरत न आहे। सम्झे थो? त अॼु जॾहिं ज़रूरत ई न आहे त तुंहिंजा फल वठी मां काॾे कयां? उल्टो मां चिंता संभालियां, काॾे कयां फल वञी करे कंहिंखे ॾेई अचां, छा कयां? इन करे मां चिंता नथो पालणु चाहियां, इहा तूं खणी वञ। ऐं सुभाणे चई जेके हिन महिल ताईं पालियो आहे, हाँ प्यारा 70 साल मुंहिंजी उमिरि आहे, जंहिं 70 साल पालियो आहे, छा उहो अॻिते न पालींदो? सेठ जी रोअण लॻा, चरणनि ते किरी पिया। ठीकु आहे बाबा, हाणे मूंखे आज्ञा ॾियो मां वञा। अरे तूं चए पियो चिंता आहे ॾाढी, समस्या त ॿुधाए। चई बसि उहा चिंता दूर थी वई। तव्हां हिकु ॾींहं जो संग्रह इकठो नथा कयो, ऐं मां इन करे चिंता में हुउमि कि 9 असांजी पीढ़ियूं खाईंदियूं, एतिरो धन मूं वटि आहे कि 10 पीढ़ी छा खाईंदी, मां उनजी पियो चिंता कयां। पर अॼु मूंखे पतो पइजी वियो कि संत हिकु ॾींहं जी चिंता नथा कनि, त मां 9 पीढ़ियुनि जी चिंता छो कयां। अॼु खां मां बि रोज़ सत्संग कंदुमि, भजन कंदुमि, चओ हरे राम, झुकी वञे माण्हू, संतोष रखे, चओ हरे राम।